मेड़ मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। जमील मैसर जी रिपोर्ट मुताबिक़ त यूसी खान जो ॻोठ जे ॿुड़ मुतासिरनि पारां हमीरा ट्रस्ट तरफ़ां मोकिलियल राशन न मिलण ख़िलाफ़ ॿिए ॾींहं बि ॻोठ वारियासो जे रवासिन महरम चांडियो, मंठार चांडियो, गुलहसन चांडियो, एजाज़ चांडियो, तालिब चांडियो, मोहम्मद हाशिम चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मेड़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हिननि दाईंदे चयो त असांजे यूसी खान जे ॻोठ जे ॿुड़ मुतासिरनि जे लाइ 1200 राशन जा बैग आयल आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त मज़हबी तंज़ीम जो अॻुवाण गुलाम मुस्तफ़ा चांडियो असां वारियासो ॻोठ जे मुतासिरनि खे मुबीना तौरु राशन ॾियण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त असांजे ॻोठ वारियासो जे 22 माण्हुनि खे टोकन ॾिना विया पर राशन सिर्फ़ु 2 मुतासिरनि खे ॾेई ॿियनि खे मोटाए छॾियो। हिननि अमीरा ट्रस्ट जे इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मेड़ जो ॻोठ वारियासो जे ॿुड़ मुतासिरनि जे लाइ आयल राशन खुर्द बुर्द करण जो नोटिस वठी हक़दारनि खे राशन ॾिनो वञे।